सिंध जे तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख सिंधी अवां सां मुख़ातिब आहियां। सिंध जे तारीख़ ते सिंधी ॿोलीअ में अञा सूधो साइंसी बुनियादनि ते को बि कमु न थी सघियो आहे। तारीख़ जे जदीद नुक़्ते नज़र मूजिबि जंहिं नमूने सिंध जी तारीख़ लिखणु घुरिजे, इन सिलसिले में अञा सूधो का बि अॻु भराई न थी सघी आहे। ख़ासि करे दुनिया अंदरि सिंधू माथिरी जी तहज़ीब ते जेका जदीद तहक़ीक़ थी रही आहे, उनखे हितां जे माण्हुनि खां अणॼाण रखियो वियो आहे। अॼु बि खेनि सिंधू सभ्यता बाबति बरसगीर ते बरतानवी बेठकियत वारे दौर यानी हिकु सदी अॻु जोड़ियल या तय कयल थ्योरियूं पढ़ायूं वञनि थियूं। अॼु बि खेनि इहो पढ़ायो वञे थो त सिंधू माथिरी जी सभ्यता जा वारस दरावड़ नस्ल जा माण्हू हुआ। अॼु बि इहो चयो पियो वञे त सिंधू माथिरी जी सभ्यता जे ज़वाल जा कारण सिंध ते यूरोप खां आयल सेंट्रल एशिया रस्ते कही आयल आर्यन जो हमिलो हुयो। जिन यूरोपी नस्ल जे आर्यन सिंध जे हिन भरे भाॻे परगिणे जी शहरी तहज़ीब खे राति विच में नास करे छॾियो, संदन शहर उजाड़े छॾिया, खेनि सिंधू माथिरी मां नेकाली ॾेई उन जा वाली वारस पाण थी वेठा। आर्यन जे हमले सबबि सिंधू माथिरी जहिड़ी तरक़ी याफ़्ता तहज़ीब जा वारस, जिन खे उहे यूरोपी माहिर हिन खां अॻु दरावड़ करार ॾियनि पिया, से हितां भॼी वञी हिंदुस्तान जे ॾाखिणियुनि रियासतुनि तमिलनाडु, कर्नाटका ऐं तेलुगु निकिता। जॾहिं त हाणे इन दावा खे नई तहक़ीक़ बैदि दुनिया जे माहिरनि रद्द करे छॾियो आहे। यूरोपी आर्यन जो तस्वर असल में पहिरियों भेरो फ्रांसीसी माहिर जोसेफ आर्थर पेश कयो। हिन 1855 धारे पंहिंजे किताब एन एसे ऑन द इनइक्वलिटी ऑफ द ह्यूमन रेसिस में आर्या नस्ल जे बरतरी जो तस्वर पेश कयो। संदसि इन तस्वर खे 19वीं सदीअ जे विच धारे बरतानवी जर्मन नस्ल जे हिकु ॿोली माहिर ऐं आर्कियालॉजिस्ट मैक्स मोलर हथी ॾिनी, यानी अॻिते वधायो। मैक्स मोलर आर्या नस्ल खे दुनिया जो आला नस्ल करार ॾींदे उन नस्ल ऐं संदन ॿोलीअ खे बाक़ी दुनिया ऐं ख़ासि करे ॾखिण एशिया जे ॿोलियुनि जो बुनियादु करार ॾियण जी कोशिश कई ऐं इंडो आर्यन ॿोलियुनि जो बेबुनियादु मफ़रूज़ो ऐं फार्मूलो क़ाइमु कयो, जंहिंखे अॻिते हली बरतानवी मुहक़िक़नि बुनियादु बनाए सिंधू माथिरी ते यूरोपियन आर्यन जे हमले जी बेबुनियादु थ्योरी खे अॻिते वधायो, जंहिंजो हक़ीक़तुनि सां को बि वास्तो न हुयो। असल में इन थ्योरी जो बुनियादु जर्मन नस्ल परस्ती ऐं बरतानवी बेठकियती सोच ते ॿधल हुयो, छाकाणि त जंहिं वक़्तु मोहनजोदड़ो ऐं हड़ापा जे क़दीम आसारनि जी खोटराई यूरोपी आर्कियालॉजिस्टनि कई त हिननि लाइ इहा हक़ीक़त तस्लीम करणु इंतिहाई ॾुखी हुई त जंहिं देश ते हू क़ाबिज़ आहिनि उन जी माज़ी का एतिरी शानदार थी सघे थी। उन करे हुननि तासुब जे बुनियाद ते हितां जे असुलुकनि रहाकुनि खे नफ़्सियाती तौर ते ग़ुलाम बणाइण ऐं पंहिंजी बरतरी ऐं बेठकियत जो जवाज़ पैदा करण लाइ सिंधू माथिरी ते यूरोपी नस्ल जे आर्यन जे हमले जो मफ़रूज़ो घड़ियो, जंहिंखे अॻिते हली
21वीं सदी जे माहिरनि साइंसी सबूतनि सां रद्द करे छॾियो आहे। त दोस्तो, ख़ुदि सिंधु सभ्यता जे वारसनि खे दरावड़ नस्ल जा करार ॾियण बि आर्यन जे हमले बाबति जोड़ियल उन मफ़रूज़े खे जवाज़ बख़्शण हुयो, जंहिं मूजिबि आर्यन जे हमले वक़्तु जेकी देस धणी हितां लॾे वञी ॾखिण हिंदुस्तान में आबाद थिया, इहे मौजूदा दरावड़ नस्ल सां वास्तो रखनि था। हिते सुवाल तो पैदा थिए त जिन माण्हुनि मोहनजोदड़ो जहिड़ी शानदार शहरी तहज़ीब खे जनम ॾिनो, से आख़िरकार उन साॻी तहज़ीब जो फैलाव पंहिंजनि इलाइक़नि यानी ॾखिण हिंदुस्तान में छो न करे सघिया। हिननि तमिलनाडु, तेलुगु, कर्नाटका में हड़प्पा ऐं मोहनजोदड़ो या चाहूं जे दड़े जहिड़ा सुधरियल शहर छो न ॾिया। हिन वक़्त ताईं क़दीम आसारनि जे माहिरनि खे ॾखिण हिंदुस्तान मां अहिड़ी कंहिं बि सुधरियल तहज़ीब जा आसार न मिलिया आहिनि जिन जो सिंधु सभ्यता सां को लाॻापो ज़ाहिर थी सघे। उन करे यूरोपी ऐं ख़ासि करे जर्मन आर्कियालॉजिस्टनि तरफ़ां सिंधु सभ्यता जे वारसनि खे दरावड़ करार ॾियण पोयां पिण आर्यन जे हमले वारे कूड़ खे सच साबित करण जी कोशिश हुई, जंहिंखे अॻिते हली इंसानी इल्म ऐं क़दीम आसारनि जे माहिरनि सबूतनि सां रद्द करे छॾियो आहे। ताज़ी थियल तहक़ीक़ जे बुनियाद ते इहो साबित थियो आहे त सिंधु सभ्यता जा वारिस दरावड़ी नस्ल जा माण्हू न हुया, पर हू हिन ई धरती जा आगाट्रा सिंधी माण्हू हुया। सिंधु सभ्यता दरावड़ी तहज़ीब न पर असुल सिंधु माथिरी जी तहज़ीब आहे, जंहिं हिन ई माथिरीअ में पंहिंजे इर्तिका जा ॾाका तय कया। सिंधु माथिरी जी सभ्यता ते आर्यन जो हमले वारो तस्वर बेबुनियाद ऐं मफ़रूज़े ते ॿधल आहे। जदीद तहक़ीक़ इन मफ़रूज़े खे रद्द कयो आहे त सिंधु सभ्यता जे ज़वाल जो सबबु सिंध ते आर्यन जो को हमलो हो। आर्यन जो सिंध में अचण ऐं हितां जे असलूकनि बाशिंदनि खे ग़ुलाम बणाइण या उन्हनि जो क़त्लेआम करण या मेंढी माण्हुनि खे सिंधु माथिरीअ मां निकाले ॾेई छॾणु या संदन समूरी तहज़ीब जे शहरनि ऐं वसदियुनि खे मुकमिल तौर फना करे छॾण वारो तसवर या नज़रियो निसोरे कूड़ ते ॿधल आहे। आर्या न का क़ौम हुई, न वरी कबीलो हुयो या को माण्हुनि जो गुरू हुयो। इन करे इहो तसवर करणु त सिंधु सभ्यता जो ख़ात्मो नाम निहाद आर्याई नस्ल जे माण्हुनि आंदो अकुली ऐं साइंसी बुनियादनि ते बीठल न आहे। आर्या असल में का क़ौम, कबीलो या नस्ल न हो, पर सिंधु माथिरी में रहंदड़ माण्हुनि जो हिकु तबिक़ो हुयो। आर्या उहे माण्हू सरबा हुआ जेकी हारपो कंदा हुआ। हारियुनि खे मोहनजोदड़ो जे दौर खां हिंदू धर्म जे उरूज वारे यानी वैदिक दौर जे उरूज वारे दौर ऐं उन खां पोइ बि आर्या चयो वेंदो हो, जॾहिं त हारपो न कंदड़नि खे अणसुधरियल यानी अण आर्या चयो वेंदो हुयो। हिंदुनि जे देवता हरि असुल मां हर मां निकितल आहे, उनजो नालो हर मां निकितल आहे ऐं आबादी जो देवता तसवर कयो वेंदो आहे। उन करे सिंधु माथिरी में आबादी ऐं ख़ुशहाली जी इलामत तौर हारियुनि खे हारिया कोठियो वेंदो हो। संस्कृत ज़बान में लफ़्ज़ आर्या कंहिं नस्ल, कबीले या क़ौम जे नाले तौर कतब न आयल आहे। जीअं यूरोपी माहिरनि हिकु मफ़रूज़ो क़ाइमु करे
तारीख़ में आर्यन जो अफ़सानो घड़े शामिल कयो। जेकॾहिं को ईअं सम्झे थो त सिंधु माथिर जी तहज़ीब दरावड़ नस्ल जे माण्हुनि जी तख़लीक़ आहे त इहो गाॾीअ खे घोड़े जे अॻियां जोटण जी कोशिश हूंदी, छाकाणि त दरावड़नि जे असुल देश में कंहिं बि अहिड़ी शानदार तहज़ीब जा सबूत न मिलिया आहिनि जहिड़ियूं शायदूं सिंधु माथर मां मिलियूं आहिनि। माहिरनि साबित कयो आहे त मुहण जे दड़े जा माण्हू दरावड़ नस्ल जा न पर आगाट्रा सिंधी हुआ। हिन वक़्तु जॾहिं जदीद तहक़ीक़ जे रोशनीअ में सिंधु माथिरी जी सभ्यता बाबति नतीजा तब्दील थी चुका आहिनि त न सिर्फ़ सिंधु माथिरी जी तारीख़ नए सिर लिखणु घुरिजे पर दुनिया जी तारीख़ खे बि नए सिर तरतीब ॾियणु घुरिजे। मौजूदा नस्ल खे हिकु सदी अॻु वारे मुदेखार जे निसाब मां छुटकारो ॾियारणु घुरिजे। महिरबानी दोस्तो।